बढ़ायो आ भली जिस्म मुझो मदीने में आ भली रोजे अतहर में आ भली मुझो महबूब मदीने में आ पर मुस्तफा जी रहमत एतरी तो वसी कुशादी आ जो महबूब करीम जी रहमत दुनिया जी ज़र्रे ज़र्रे सां गद आ। ये अब्दुल रहीम जो अकीदो कोने मता जो तो अब्दुल रहीम ठाहियो आ न हजरत अल्लामा शेख मुहक्किक मुहद्दिस अब्दुल हक देहलवी रहमतुल्लाह तआला अलैह उहा शख्सियत जे हिन सां जे बर्रे सगीर में सब खां पहिरियां हदीस जो इल्म आंदो। दुरूद पढ़ त मां तोखे ॿुधायां सल्लल्लाहु अलैका या शेख साहब दिल्ली मालिक तो मदीना शरीफ में वही महबूब करीम जे हदीस जो इल्म पढ़े को शाहपुर चाकर में पढ़दो आ को शहदादपुर में पढ़दो आ को जामिया राशिदिया में पढ़दो आ पर हिन खे अल्लाह ताला शरफ नसीब फरमा जो मदीने शरीफ जे दारुल हदीस में वही रसूलुल्लाह जी हदीस पढ़ी 10वीं सदी जो बुजुर्ग आ ये 15वीं सदी पई हले 500 साल पाण खां अॻे आ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस जा किताब पढ़ी बुखारी शरीफ पढ़ी मुस्लिम शरीफ पढ़ी तिरमिज़ी पढ़ी अबू दाऊद शरीफ पढ़ी इब्ने माजा पढ़ी इन खां अलावा ॿिया बि किताब हदीस मुवत्ता इमाम मालिक पढ़ी ये सब किताब पढ़ी जमला फारग तहसील जो आलिम थियो मज़ो अहिड़ो अची वियुसि जो महबूब करीम जे मस्जिद नबवी मां निकिरे ई कोन। रुगो मुझे महबूब करीम जी मस्जिद नबवी में न हुजे बल्कि उन सां भलाई हा पई थे जो इशा जी नमाज पढ़ी दुरूद सलाम पढ़ी मस्जिद नबी बंद कंदा हुआ अॼु ताईं भी बंद थे थी मुंहिंजा प्यारा दोस्त सवाइ रमज़ान पाक जे खोलींदा हल बाक़ी बंद कंदा हल मुझे महबूब करीम जो परवानो दुरूद सलाम पढ़ी मदीने शरीफ में जेको हिन जो घर हो किराए जो रात जो वञी उते सुम्हंदो हो अख लॻंदी ही त मदीने वारे जो दीदार कंदो हो। अहिड़ा बि आशिक़ आहिनि जिन खे रोज़ दीदार थींदो आहे कन खे हफ़्ते हफ़्ते थींदो आहे कन खे महीने महीने थींदो आहे कन खे साल में थींदो आहे कन खे सॼी ज़िंदगी हिकिड़ो दफ़ो थींदो आहे यार असांजे लाइ बि दुआ कयो त पोइ दिलबर जो दीदार थी पवे। अॼु बि आदि रात जो मूंखे सोहणो सरवर याद पियो निंड नेड़न जी फिटी वई हो तो हर हर याद पियो जोर सां सुभान अल्लाह। अॼु बि आदि रात जो मूंखे सोहणो सरवर याद पियो निंड नेड़न जी फिटी वई हो तो हर हर याद पियो। इश्क बारण बार या मुत मग मदीने जा सार या मुत मग मदीने जा सार या घोड़ा घड़ी किया घार या घोड़ा घड़ी किया घार या जो रात रहा बर याद पियो निंड नेड़न जी फिटी वई हो तो हर हर याद पियो। अल्लाह
ताला तमासा के मदीने शरीफ जी हाज़री नसीब फरमाए, हबीबन जे दरबार जी हाज़री नसीब फरमाए। आई महबूब जे सदके में जेकॾहिं मेहरबानी थी पवे त हबीब जो दीदार भी नसीब फरमाए। शेख साहब रहमतुल्लाह अलैह के रोजानो इशा जी नमाज खां पोइ रोज पंहिंजे हावेली ते पंहिंजे घर ते जेको मदीने शरीफ में किराए ते वरितो आई उते हिनखे हबीबन जो दीदार पियो थियो। हिकिड़ी रात मुझे आका फरमायो, अब्दुल हक जी क़िबला मूं तोखे हिते जे लाइ मुजावर करे कोन विहारियो आहे। सुबह का शाम ताईं, शाम का सुबह ताईं तुरगो मुझे रोज़े शरीफ ते हाज़री दे न क़िबला मुझे ला कहिड़ो हुक्म आहे? पाण फरमाइनि था हिंदुस्तान वापस वञ, मां मोहम्मद करीम जी हदीस जो इल्म वञी पढ़ा। अॼु ताईं हिंदुस्तान में इल्म हदीस कोन पहुतो आहे। माण्हू तशनल बि आहे तंहिंजे करे इन उञायरनि खे वञी मां महबूब करीम जो पैगाम हदीस वारो इल्म पहुचायो। रोई ॾिनई, पाण फरमाइनि था छो थो रोई? चई भला हिंदुस्तान वञा त तव्हां खां जुदाई थी पवंदी, मूंखे हिते तव्हां जो रोज़ानो दीदार नसीब थींदो आहे। मुंहिंजी तबीयत कीअं बर्दाश्त करे जो मां तव्हां जे शहर खे छॾे हलियो वञा ऐं अव्हां जे दीदार खां महरूम रहिजी पवां। कि भला तव्हां जो हुकुम अखिल ते आहे। पाण फरमाइनि था अब्दुल हक, जेकॾहिं तोखे मदीने शरीफ में मां मोहम्मद रोज़ दीदार कराए सघां थो त दिल्ली बि मूंखां परे कान्हे का तोखे उते बि रोज़ दीदार थींदो। दिल्ली मूंखां परे न आहे, मां पंहिंजे आशिकनि खे जिथे चाहींदो आहियां उते दीदार कराईंदो आहियां। तूं वापसि वञ ऐं हिंदुस्तान में वञी मुंहिंजे हदीस जो इल्म खपेड़, उते वञी आशिकनि खे मुंहिंजे इल्म हदीस खां वाक़िफ़ बनाए। घबराए जा न, जीअं तोखे रोज़ मदीने में दीदार थींदो आहे तोखे रोज़ उते दहली शरीफ में बि मुंहिंजो दीदार थींदो। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु हक चारे। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या थकजी त कोन पिया हो न, थकजो त ॿुधाइजो। हा मां थकल आहियां, पर तव्हां न थकबो त मां बि कोन थकबुसि। मुंहिंजे हबीबन करीमन फरमायो वञो हाज़िर क़िबला शर्त इहो आहे, वञण मशरूत आहे। वञा इन्ही शर्त सां तो त दीदार जी महिर पर तूं वञ तोखे मुंहिंजो दीदार रोज़ थींदो। शेख साहब सामान बधो मदीने शरीफ मां मुंहिंजा दोस्त जी बादले नाख्वास्ता निकिरी पियो आहे। सफ़र कंदो 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 मुंहिंजा दोस्त उन ज़माने में आग बूट हूंदा हुआ, पाणीअ जा जहाज हूंदा हुआ। जिद्दे शरीफ खां वेठो आहे, बम्बई खां फिरंदो फिरंदो नेठ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो जीअं जो दिल्ली में पहुतो आहे। शेख साहब पाण फरमाइनि था महबूब अहिड़ी महिरबानी कई जो सफ़र वारियूं समूरियूं रातियूं मुस्तफ़ा जो दीदार थींदो रहियो। ये कोन त पहुचंदे त पोइ न, सफ़र में जेतिरियूं बि रातियूं लॻियूं हबीबन करीमन पंहिंजे आशिक़ खे दीदार सां मुशर्रफ़ फरमायो। ऐं तव्हांखे इहो बि ॿुधायां, पाण फरमाए था मर आनी फिल रमनाबे फकअन्नमा रआनी। मुंहिंजे हबीबन करीमन जो फरमान आहे, जंहिं मुंहिंजी ख्वाब में ज़ियारत कई उन ॼण त पक सची ज़ियारत कई।
ला यतमस्सलु बियश्शैतान मता को तव्हां खे ईअं चवे थियो तोखे शैतानी ख्वाब नज़र आयो पाण फरमाइनि था शैतान खे ताक़त नाहे जो मां मोहम्मद वारी सूरत ठाहे सघे सूरत मुंहिंजी शैतान नथो ठाहे सघे जंहिंखे बि मुंहिंजो ख्वाब में दीदार थी वञे उनखे पक सम्झो त मुस्तफा जो दीदार थियो हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आशिक अची हिंदुस्तान में मुझे हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीस जे इल्म जी तशरीह ताईद फरमाई असांजे उस्तादन जो सिलसिलो जेको आहे न असांजो अब्दुल रहीम शागिर्द हजरत मुफ्ती मौलाना मोहम्मद सालेह जो मौलाना मोहम्मद सालेह शागिर्द हजरत मौलाना मोहम्मद इब्राहिम गढ़ी यासीनी वारे जो हजरत मोहम्मद इब्राहिम गढ़ी यासीनी वारो शागिर्द हजरत मौलाना मोहम्मद कासिम गढ़ी यासीन वारे जो हजरत मौलाना मोहम्मद कासिम साहब शागिर्द हजरत मौलाना मुफ्ती मोहम्मद याकूब शहदाद कोटी जो हजरत मौलाना शहदाद कोटी शागिर्द हजरत मौलाना अब्दुल हलीम कंडड़ी वारे जो हजरत मौलाना अब्दुल हलीम शागिर्द कंडड़ी वारो शागिर्द हजरत मौलाना मोहम्मद आकिल जो हजरत मौलाना मोहम्मद आकिल शागिर्द हजरत मौलाना मुफ्ती मोहम्मद आरी जवी जो सुभान अल्लाह ओहो मौलाना मोहम्मद आरी जवी जेको रोज़े घड़ी जो भी उस्ताद होयो यो सिलसिलो मां बयान कंदो वञा फिरी सिधो वञी हजरत शेख अब्दुल्ला कबूतुस देहलवी ते पहुचे असांजे उस्तादन जो सिलसिलो भी शेख साहब रहमतुल्लाह अलैहि सां मिले थो पियो ॿिया सिलसिला भी आहिनि पर इहो सो सिधो डायरेक्ट उते पवे थो उन बुज़ुर्ग वञी दिल्लीअ में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीस जे इल्म खे पखिड़ियो जेको हाणे पूरे बर्रे सगीर में हिंद सिंध पंजाब में शेख साहब जे सिलसिले सां हदीस जो इल्म हले थो असांखे त तव्हां नथा था जो हज़रत मौलाना मुफ्ती अब्दुल रहीम उस्तादुल उलमा आलमन जो उस्ताद घणा ॿ या 3 या 4 मुंहिंजा शागिर्द हूंदा हेॾो वॾो था खणी खणियोसि उस्तादुल उलमा आलमन जो उस्ताद घणा शागिर्द थी 2 3 4 वाह वाह शेख साहब तो ता सदके वञा उस्तादुल उलमा तो शेख मुहक्किक हो जा लखे 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 आलिम शागिर्द जंहिंजे सिलसिले में लखन जे तादाद में आलिमन जी जमात आहे उन्ही शेख साहब रहमतुल्लाह अलैहि मांखे रुगो हवालो इहो ॾियणो हो त अशअसुल लम्हात शरब मिशकात दरगाह जे मदरसे ते पियो आहे असांजे लाइब्रेरी में भी पियो आहे शेख साहब किताब सलात जे बाब तशहुद में अतहियात वारे बाब में शेख साहब लिखे थो पियो जाते चयो वेंदो आहे अतहियातु लिल्लाहि वस्सलावातु वत्तय्यिबातु अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाहि व बरकातुहु इहो तो सभई पढ़ंदा आहियो देवबंदी हुजे त पढ़ंदो बरेलवी हुजे तब पढ़ंदो सुन्नी हुजे तब पढ़ंदो वहाबी हुजे तभी पढ़ंदो अत्तहियातु लिल्लाहि वस्सलावातु वत्तय्यिबातु अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु इन जे शरह में शेख साहब लिखे थो त तू नबी करीम जे मथा जमल अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाह पढ़ंदो त इए समझंदो कर तो मुस्तफा मुझे आनो हाज़िर ऐं नाज़िरा मां मोहम्मद करीम ते रूबरू सलात व सलाम पढ़ी रहियो नमाज़िया उते इहो अतहियात पढ़ण वारो आहे शेख साहब जो अक़ीदो आहे शेख अब्दुल हक जो जंहिंखे रसूलुल्लाह रोज़ दीदार कराए ओ चवे तो त जाथे भी नमाज़िया वो दुरूद पढ़ंदो आहे अतहियात पढ़ंदो आहे उन नमाज़ीअ सां गॾु रसूलुल्लाह जी ज़ात साम्हूं हाज़िर भी हूंदो आहे त नाज़िर भी हूंदो आहे नबी करीम जी ज़ात बाबरका जी आनो सलातो सलाम पढ़दो आहे मालूम छो त पूरी दुनिया में मुस्तफा जी रूहानियत मौजूद आहे आई मुस्तफा जी रहमत हर नमाज़ीअ सां गॾु आहे मां ॾिसां कहिड़ो हथ मथे थो खणे जेको चवे त रसूलुल्लाह जी रहमत मूंसां बि गॾु आहे हल
तहां घट में घट 10,000 माण्हू आयो, घट में घट सुभान अल्लाह था चओ ॾाढो चओ सुभान अल्लाह। घट में घट घणा माण्हू आयो? 10,000 माण्हू आयो। भला जे 10 न आयो त 7-8 हज़ार त पक्का आयो। ऐं तव्हां सभिनी हथ खयो आहे मथे त रसूलुल्लाह जी रहमत असां सां गॾु आहे। हिकिड़े जी रहमत 7-8 हज़ारनि सां कीअं गॾु थी? महबूब त हिकिड़ो आहे न, ॾाढे ॻाल्हाए चओ हिकिड़ो आहे न, ज़ोर सां हथ मथे खणी चओ सुभान अल्लाह। हिकिड़ो आहे न, वो 7-8 हज़ारनि सां हिकिड़े जी रहमत कीअं कंदा? इएं खणी सम्झो मथे तुंहिंजे शामियानो आहे, शामियाने खे हटाए, मथे शामियाने खां तुंहिंजी नज़र सिज जे मथां पवंदी। अॼु सखर वारा चवंदा सिज असांजे मथां आहे, ख़ैरपुर वारा चवंदा असांजे मथां आहे, लाड़काणे वारा चवंदा असांजे मथां आहे, उबावड़े वारा चवंदा असांजे मथां आहे, शाहपुर चाकर वारा चवंदा असांजे मथां आहे। सिज त हिकिड़ो आहे पर सभिनी जे मथां कीअं आहे? इहो सिज अल्लाह ताला लतीफ़ नूरानी जिस्म बनायो आहे। इन में इहा सलाहियत आहे जो जमल टिकण ते तुंहिंजे मथां हूंदो आहे त सभई चवंदा आहिनि मुंहिंजे मथां हूंदो आहे त हिकिड़ो, पर इन जी नूरानियत हर जाइ ते आहे। अहिड़े तरीक़े सां आमना जो लाल आहे त हिकिड़ो, पर जीअं सिज सॼे जहान में सभिनि जे मथां आहे, इहे मुस्तफ़ा जी रहमत बि सॼे जहान जे मथां आहे। रसूल के गुलाम है, रसूल के गुलाम है, मौत भी कबूल है, जिंदगी फजूल है। पर यार मां जेको न महबूब जे रहमत खे सिज सां मुशाबिहत ॾिनी आहे, इहा बि ठहे कान थी, छो त सिज शाम लही वेंदो, मुस्तफ़ा जी रहमत लहंदी कान्हे। सभई जो सुभान अल्लाह। इहा आहे या न आहे? सिज लही वेंदो, उदाही थी वेंदी, सिज गायब थी वेंदो, पर आमना जे लाल जी रहमत लहंदी कान था। अरे चांद से तशबीह देना ये भी कोई इंसाफ है, चंद्र जहिड़ो सोणे नबीअ खे चवणो बि बेइंसाफ़ी आहे। चांद से तशबीह देना ये भी कोई इंसाफ है, चांद के मुंह पे छावियां हजरत का चेहरा साफ है। बता तो सुभाणे तव्हांखे चवंदा हाणे कोन चवंदा, सुभाणे चवंदा अदा मिड़ई मुफ्ती बरोच क्यों ॻाल्हियूं कयूं। अचो तव्हांखे अम्मा आशा सिद्दीक़ा जो अक़ीदत जूं ॻाल्हियूं वेठियूं कनि। अम्मा फातिमा थी चवे अम्मा आशा जे जीअ बचड़ी फातिमा जे मूंसां रीस न कर, जे अम्मा मूं त अॻु में बि रीस अॼु बि कान कई आहे, छो थी चवीं त मूंसां रीस न कर। चई बसि मिड़ई तोखे अल्लाह जी नेमत तहदीस नेमत जे करे ॿुधायां थी, मूंसां रीस न कजां। चई कहिड़ी ॻाल्हि में? चई तुंहिंजो बाबो सिद्दीक़ आहे, मुंहिंजो बाबो मोहम्मद करीम आहे। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। या केर थी चवे? जो फातिमा। हाणे जो केर थी चवे? ऐ अम्मा आयशा मूंसां रीस न कजां, तुंहिंजो बाबो हज़रत सिद्दीक़ आहे, मुंहिंजो बाबो मोहम्मद मुस्तफ़ा आहे, मूंसां रीस न कजां। हज़रत आयशा सिद्दीक़ा थी चवे अम्मा मां अॻे बि रीस कान कई आहे, आइंदा बि कान कंदसि, पर मां बि अल्लाह जी तहदीस नेमत जे करे ॿुधाए थी त मूंसां तूं बि रीस न कजां। ऐ फातिमा तू बि मूंसां रीस न कजां। हज़रत अम्मा फातिमा थी चवे कीअं भला? जे हिन तरीक़े सां त क़यामत जे ॾिहाड़े पाक औरतूं पंहिंजे पाक
मुर्सन सां गॾु हुजो। ऐं अम्मा फातिमा क़यामत में मूंसां बि रीस न कजा, तोखे अलीअ जी झोली मिलंदी, मूंखे मुहम्मद मुस्तफा जी झोली मिलंदी। सभई चओ सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह, दिल खोले चओ सुभान अल्लाह। असां सुन्नत जमात वारा मुंहिंजा दोस्त अहल बैत जा बि गुलाम आहियूं, त सहाबा जा बि गुलाम आहियूं। ओहा अम्मा आशा सिद्दीक़ा थी चवे, लना शम्सुन वलिल अफलाक शम्सुन व शम्सी फौक मिन शम्स समाई। हजरत आशा सिद्दीक़ा तमाम वॾी शाइरा हुई। हजरत आशा सिद्दीक़ा जा शेर तव्हां ॿुधंदो अकुल हैरान आहे। हसन जा त ॿुधा अथव, मौला अली जा बि ॿुधा अथव, ॿियनि जा बि शेर ॿुधा अथव, पर अम्मा आशा जा शेर ॿुधंदो हैरान थींदो। एॾी वॾी शाइरा ही जो अम्मा आशा जे मुक़ाबले जो को अरब में शाइर हुयो ई फरमाई थी, लना शम्सुन वलिल अफलाक शम्सुन। हिकिड़ो मुंहिंजे घर में सिजु आहे, हिकिड़ो सिजु आसमान में आहे। लना शम्सुन असांजो बि हिकिड़ो सिजु आहे, वलिल अफलाक शम्सुन, ऐं हिकिड़ो वरी आसमान में बि सिजु आहे, पर शम्सी फौक मिल शम्स समाई। जेको मां आशा जे घर में सिजु आहे सो आसमान वारे सिज खां मथे आसमान वारे सिज खां कीअं मथे आहे। शम्सुन्नास ततलउ बाद फजरन व शम्सी तालिउन बादल इशाई। इन्हीअ जे करे हुन सिज ऐं मूं वारे घर वारे सिज में फ़र्क़ु आहे। त जेको सिज आसमान वारो आहे सो ॾींहं जो उभरंदो आहे, ऐं जेको मुहम्मद मुंहिंजे घर में सिज आहे सो राति जो बि रोशनी कंदो आहे। मिटाई साहब तॾहिं फरमायो, माणिक मिट सदो में ऊंदाहीअ में सोजरो, हशर वेन हिसाब जे छॾे न वींदो में, पोइ सारियूं सॾ कदो में मुंहिंजो कोहार लुके चढ़ू। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझे महबूब जी रहमत हर हिक सां गॾु। हाणे इहो ॾाढे चओ त पोइ मां अॻिते हलां थो। मुस्तफ़ा जी रहमत हर हिक सां, इन्ही खे चइबो हाज़िर ऐं नाज़िर। छा चइबो आहे हिनखे? ऐं नाज़िर। जो महबूब जी रूहानियत असां सां गॾु आहे, महबूब जी रहमत असां सां गॾु आहे, महबूब जी ज़ात बाबरकात जी रहमत पंहिंजे उम्मत खां धार नाहे। हुज़ूर करीम जी ज़ात इहे बि फरमायो आहे त हर जुमे जी राति ऐं हर सूमर जी राति मुंहिंजे उम्मत जा अमल मुंहिंजे आॾो पेश कया वेंदा आहिनि। पाण फरमाइनि था, जॾहिं मां पंहिंजे उम्मत जा सवाब ॾिसंदो आहियां त ॾाढो ख़ुशि थींदो आहियां, ऐं जॾहिं पंहिंजे उम्मत जा गुनाह ॾिसंदो आहियां त रोई रब खे रीझाए उम्मत लाइ माफ़ी घुरंदो आहियां। तुंहिंजा अमल बि रसूलुल्लाह खे मालूम आहिनि, तुंहिंजे अफ़आलनि जी बि रसूलुल्लाह खे ख़बर आहे। पाण फरमाइनि था, हफ़्ते में ॿ दफ़ा मुंहिंजे उम्मत जा अमाल मूंखे पेश कया वेंदा आहिनि। मालूम थियो त महबूब करीम जे ज़ात बाबरकात जी पंहिंजे उम्मत ते नज़र ॾाढे कोन था चओ, मुस्तफ़ा जी नज़र आहे पंहिंजे उम्मत ते। शुक्र थियो सरदार खे परवर ॾिनी पैगंबरी। ज़ोर सां सुभान अल्लाह।
हिकिड़ो दफ़ो मुंहिंजो मौलूद मौलाना इनायतुल्लाह जे माता ॿुधो मुंहिंजो हियां ठरी पियो शुक्र थियो सरदार खे परवर ॾिनी पैगंबरी ज़ोर सां सुभान अल्लाह शुक्र जो सरदार खे परवर ॾिनी पैगंबरी यार इहे सभु असां ते कादर करम कया कुछ न लाहो टको भी न लाहो बेकार आयो पर अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बअस फीहिम रसूला बेशक मां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात अवां ईमान वारन ते थोरो कयो जो पंहिंजो पैगंबर मुस्तफा तव्हां खे अता फरमाए छॾियो असां हाणे अल्लाह जो कुरान तो फरमाए तो कुल बिफदलिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिका फलयफरहू मां अल्लाह ताला तव्हां ते पंहिंजो फज़ल कयो आहे मां अल्लाह ताला तव्हां खे रहमत ॾिनी आहे इन अल्लाह जे फज़ल ऐं अल्लाह जे रहमत मिलण ते ख़ुशीअ जो इज़हार कयो पोइ असां महबूब जो मीलाद मल्हायूं या न पर मल्हाईंदो जेको मुस्तफ़ा खे अल्लाह जो फज़ल ऐं अल्लाह जी रहमत सम्झंदो छा सम्झंदो साईं नज़र से वारनि खे पैसा वधिया आहिनि ॾोकड़ प्यारा कंहिंखे न आहिनि कंहिंखां पुछबो न भाइर घणा चए 4 पुट घणा चए 6 ज़ालूं घणियूं चए 2 माइट सौट घणा चए हेतिरा पुछंदा ॾसींदो वींदो बिना धड़क जे पैसा घणा थी पैसा कोन ॾसजो बि न सुभान अल्लाह चओ इन्हीअ जे करे न ॾसजो जो असांजे मुल्क में साईं काइम अली शाह एॾो त इंसाफ़ क़ाइम कयो आहे जो नौशेर वारे खे बि मारे वियो आहे रात जो तव्हां आराम सां पिया घुमो पुछण वारो कोन्हे ॾींहं जो रोडनि ते पिया घुमो तव्हांखे को तकलीफ़ ॾियण वारो कोन्हे सुभान अल्लाह ईअं आहे अलाए न 2-3 ॾिहाड़ा असांजे बंगश साहब मुल्क में अमन अमान कायम करायो हाणे उन खे अहिड़ो कुट करे छॾियो त जो ख़ैर ई ख़ैर लॻो पियो दुआ कयो दुआ कयो दुआ कयो अल्लाह ताला जी ज़ात असांजे मुल्क में अमन अमान कायम करे ज़ोर सां चओ आमीन ज़ोर सां चओ आमीन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ त पैसो अहिड़ो प्यारो आहे जो पुट बि ॾसी थो ज़ालू बि ॾसी थो धीअर बि ॾसी थो औलाद बि ॾसी थो केतिरा तोखां सवाल पुछण कज पैसो नथो ॾसी इहो प्यारो आहे न त मथां हर कंहिंखे ॾियणो न पइजी वञे मथां को सुभाणे घुरे न बाबा तो वटि लख रुपया भला 50,000 2-3 ॾिहाड़ा उधारा ॾे तव्हां जेकॾहिं ॿुधायो ई कोन था इहो पैसो सभिनि खां वधीक प्यारो आहे पर ही पैसा हिते ख़र्च थिया आहिनि शामियाना लॻा आहिनि स्टेजूं ठहियूं आहिनि नगर ठहे पियो महिमाननि जे लाइ मानी ठहे पई हिननि जो अक़ीदो आहे त असांजा इहा पैसा मुस्तफ़ा जे नामूस ते क़ुर्बान ज़िंदगी फज़ूल है मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मां तव्हां सोचनि खे पैसा वधिया कोन्हनि लिगाई फ़क़ीरनि खे पैसनि जी मुंहिंजा दोस्त का खाण हथ कान आई आहे पर चवनि था त बचनि ते बि ख़र्च कंदा हो बनीअ ते बि ख़र्च कंदा हो औताक ते बि ख़र्च कंदा हो आए उहे दोस्त ते बि ख़र्च कंदा हो जे 12 महीने मीलाद ते ख़र्च कयासीं त का सवली ॻाल्हि ॾुखी ॻाल्हि कान्हे इंशाअल्लाह ताला अल्लाह ताला जी ज़ात फरमाए तो हुवा खैरुम मिम्मा
यजमऊन अवां जो कुछ भी खर्च कयो था गॾु कयो था संभाले रखो था उन खां इहो भलो अथव जो मुंहिंजे महबूब जे मीलाद ते खर्च कयो खैर इहो भलो आहे तव्हांजो मिम्मा उन खां यजमऊन जेको तव्हां गॾु कंदा हो पोइ चाहे तव्हां दुनिया गॾु कयो चाहे तव्हां दीन गॾु कयो दीन ऐं दुनिया गॾु करण खां बहितर अथव त आमना जे लाल जी मीलाद ते ख़र्च कंदा कयो छा चवंदा आहियो मीलाद खे मल्हाए मीलाद खे ये न सभई चओ मीलाद खे मल्हाए राज़ी ख़ुदा कंदासूं महबूब जी सना सां सीना सफ़ा कंदासूं सीना सफ़ा कंदासूं मूंखे एतिरी पक ज़रूर आहे त इंशाअल्लाह ताला घणो करे त 12 महीना न त 6 महीना तुंहिंजी बैटरी चार्ज हूंदी चओ मीलाद खे मल्हाए मीलाद खे मल्हाए राज़ी ख़ुदा कंदासूं महबूब जी सना सां सीना सफ़ा कंदासूं सीना सफ़ा कंदासूं हाणे 2:45 थी विया नमाज़ में पढ़णी आहे हलां थो पर तव्हांखे मीलाद शरीफ़ जे बारे में हिकिड़ो मशहूर वाक़ियो ॿुधायां जीअं तव्हांजो असांजो ईमान ताज़ो थी पवे सुभान अल्लाह जी गूंज में सुभान अल्लाह ऐं इहो वाक़ियो जेको आहे सुबुलुल हुदा वर रशाद वारे बि लिखियो आहे तबक़ात इब्न साद वारे बि लिखियो आहे सीरत हलबिया वारे बि लिखियो आहे सीरत इब्न हशाम वारे भी लिखियो मोतबर ऐं मुस्तनद असांजा सीरत पाक जा किताब उन्हनि सभिनी लिखियो आहे उहो वाक़ियो तव्हांखे ॿुधायां वाक़े जो मंज़र छा आहे त जीअं सिज जे उभरण खां अॻु में चओ सुभान अल्लाह कलाक 1.5 कलाक अॻु में ख़बर पवंदी आहे त सिज उभरण वारो आहे आसमान जे किनारनि में बाख फुटंदी आहे ॻाढ़ाण थींदी आहे रोशनी थींदी आहे उन मां पतो पवंदो आहे त सिज उभरण वारो आहे या न आहे अवां बहराड़ी जा माण्हू आहियो सुबुह जो पाणी ते उथंदा हूंदो सवेर कंहिंखे हैदराबाद वञिणो हूंदो कंहिंखे सखर वञिणो हूंदो वॾे असर उथी करे तड़बड़ करे कपिड़ा मटाईंदा त उभरंदे पासे आसमान जा किनारा ॻाढ़ा थी वेंदा आहिनि उहा ॻाढ़ाण आहिस्ता आहिस्ता मथे चढ़ंदी वेंदी आहे ऐं समझदार माण्हू खे ख़बर पवंदी आहे त सिज उभरे थो चओ बाबा छा या बाख फुटी छाजी निशानी हूंदी आहे हालांकि सिज में अञा 1.5 कलाक हूंदो आहे पर उहा रोशनी ॿुधाईंदी आहे त ॼाण सिज उभरियो वो आहिस्ता आहिस्ता रोशनी वेंदी वधंदी त सॼो आसमान रोशन थी वेंदो तामल ख़बर पवंदी जंहिंमहिल सिज कन्नी कढंदो 2-10 मिंटनि जे अंदर मौजा दावा सॼी सिज जी टिकी रोशन थी वेंदी नतीजो निकिरंदो जो सिज सॼे जहान खे रोशन करे छॾींदो इहो हूंदो आहे न बाबा अहिड़े तरीक़े सां रसूलुल्लाह जे अचण खां अॻु में कुझु अहिड़ा वाक़िआ पेश आया जिन खे अरबी ज़ुबान में सीरत जे ज़ुबान में इरहासात चइबो आहे अलफ रे हा
स्वाद, इरहास, इरहासात उहे वाक़िआ जेके रसूलुल्लाह जे अचण खां अॻु में थिया। उन इरहासात मजा हिकिड़ो वाक़िओ तव्हांजे आॾो पेश कयां जिते तव्हांखे ख़बर पए त मुंहिंजे महबूब करीम जे अचण खां अॻु में अहिड़ियूं अलामतूं, अहिड़ा निशान ज़ाहिर थिया जो दुनिया खे ख़बर पई त जवान अचे थो। हाणे दुरूद मूंसां गॾी पढ़ो त वाक़िओ ॿुधायांव। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। बुलंद रफ़ा सुभान अल्लाह जो हथ मथे खणी चओ सुभान अल्लाह। हथ इन करे तो खणाया हुआ तो साथ को सुतो तो कोने, जागो था न मरी भी है सुभान अल्लाह। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण खां अॻु में ज़ाहिरी तशरीफ़ आवरी खां अॻु में हुज़ूर करीम जे ॾाॾे हज़रत अब्दुल मुत्तलिब रज़ियल्लाहु तआला अन्हु हिकिड़ो ख्वाब ॾिठो। ख्वाब छा ॾिठो? अजीब ख्वाब आई। अमा खे मां इहो बि ॿुधाईंदो हलां, पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े वारा फरमाइनि था त भलो ख्वाब ॾिसो त जंहिं तंहिंखे न ॿुधाईंदा कयो। कंहिं आलिम खे, कंहिं सालिह खे, कंहिं नेक खे, कंहिं पढ़े लिखे खे, छो बि अकेलाईअ में। ऐं अल्लाह जो वली जेको ख्वाब जो ताबीर बयान कंदो ईअं हूंदो जीअं मुंडरीअ ते टिक। हज़रत अब्दुल मुत्तलिब ख्वाब ॾिठो। ख्वाब में ॾिठई त मुंहिंजे घर जे अंगण में हेॾे आयो, मुंहिंजे घर जे अंगण में हिकिड़ो वण पैदा थियो आहे, पर उहो वण अजीब नमूने जो आहे। वण पैदा थींदो आहे त महीना 6 महीना साल मस मस मथे उभरंदो आहे, पर हज़रत अब्दुल मुत्तलिब ॾिठो त ही अहिड़ो वण पैदा थियो आहे जो हेॾो मुंहिंजे घर मां फुटो। देरी कान थी, मिंटनि में हुन जूं ॾारियूं वञी आसमान खे लॻियूं। थुल्हो बि मिंटनि में थी वियो, पर उन डार में, उन वण में डार हुजनि, उभरंदे तरफ़ लखे डार, ॾखिणे तरफ़ बि लखे डार, उलहंदे तरफ़ बि उन में लखे डार, उतरे तरफ़ बि हुन में लखे डार, पर उहे डार बि एतिरा वॾा हा जो हेॾो सिज उभरण वारी जाइ खे वञी पहुता, हेॾो सिज लहण वारी जाइ खे वञी पहुता। दक्षिणे तरफ़ बि ओड़क ज़मीन ते वञी पहुता, उत्तरी तरफ़ बि ज़मीन जे छेड़े ते वञी पहुता, ऐं वण वञी आसमान सां लॻो। उन लखनि डारनि में वरी लखे 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 डारियूं, हिकिड़ी हिकिड़ी डारीअ में लखे लखे पल हा, हिकिड़े हिकिड़े पल में लखे लखे फुल हा, ऐं उहो वण ईअं पियो चमके जीअं आसमान में सिज चमकंदो आहे। हज़रत अब्दुल मुत्तलिब फरमायो, मूं ॾिठो त लखे माण्हू उन वण खे चिंबड़ी बीठा हुआ, हथ विझो बीठा हा, सभिनि जा हथ उन वण में हुया। मां कोशिश करे उन वण में हथ विझण चाहियां पियो। हज़रत अब्दुल मुत्तलिब चवे, मां हथ विझां त वण वञे मथे थींदो, मुंहिंजो हथ न पियो पहुचे। लखे माण्हू उनखे चिमड़िया बीठा हा। आख़िरकार ईअं बि ॾिठुमि त लखे माण्हू ओलाहूं, उतरऊं, ॾखिणऊं, ओभारऊं, कुहाड़ा खणी, कुहाड़ियूं खणी, तलवारूं खणी उन वण खे वढण पिया आया, पर
हिकिड़ो नौजवान हो जंहिंजे हथ में तलवार हुई जेका सिज खां वधीक रोशन हुई। उन वण जे ॿाहिरां पहरो बीठो थो जे उहे जेके वढण पे आया उन्हनि लखनि माण्हुनि खे भॼाए कढी छॾियईं। हाणे ताबीर पुछां त कंहिंखां पुछां त मूं छा ॾिठो आहे? ताबीर सम्झो था दादा? ताबीर सम्झो था छा हूंदो आहे? ख्वाब जो मतिलबु हिकिड़े शख़्स ख्वाब ॾिठो त मूं दरियाव पी छॾियो आहे, पर न का तकलीफ़, न को पेट में सूर, न का भरती, पर सॼो दरियाव पीओ आहियां। सुबुह जो माउ खे चई अम्मा मूं राति ख्वाब में दरियाव पीतो आहे। माउ चयो पुट इन जो ताबीर ॿुधाईंदो त इमाम आज़म अबू हनीफ़ो ॿुधाईंदो। वञी इमाम साहब खां ख्वाब जो ताबीर कराए। ओ नौजवान सुबुह जो इमाम आज़म अबू हनीफ़े वटि वियो। इमाम साहब मूंखे अम्मा मोकिलियो आहे, राति मूं ख्वाब लधो आहे, महिरबानी करे मूंखे ख्वाब जो ताबीर ॿुधायो। इमाम साहब फरमायो छा ॾिठो थी? चई मूं राति ख्वाब में दरिया पी छॾियो आहे। इमाम साहब न छोकिरे खे वेझो करे पुठी बि ठपोरे थो ऐं चवे थो बाबा तोखे लख मुबारक हुजनि, तूं कुरान जो हाफ़िज़ थी वेंदे। इहो दरिया पीतो थी माना कुरान तुंहिंजे पेट में। बेटा ऐसा फरमाईंदो आहे सेवा कर समुंड जी जिते जर वहे थो जान, सवे वहल तासीर में माणक मोती लाल, जे मासो मिलई माल त पूजारा पुरथिए। कुछ ॾींहंनि खां पोइ छोकिरो मदरसे में वियो कुरान जो हाफ़िज़ थी। इहो अथव ताबीर। हज़रत अब्दुल मुत्तलिब रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे पुटनि खे घुरायो। सुबुह जे टाइम ते मूं राति ख्वाब लधो आहे, अहिड़ो को माण्हू तव्हां मूंखे ॿुधायो जेको मुंहिंजे ख्वाब जो ताबीर ॿुधाए। सभिनी पुटनि चयो बाबा पाण खे तो यमन वेझो आहे, यमन में हिकिड़ी औरत आहे, वॾी काहिन आहे, जादूगर आहे, आसमानी किताबनि जो इल्म बि रखे थी, ताबीर अहिड़ो ॿुधाईंदी आहे जो बसि हिक टिक तव्हां तयारी कयो त हलूं। उन माईअ खां हली था ताबीर करायो। इमाम हज़रत अब्दुल मुत्तलिब नबी पाक जो ॾाॾो ॿिए ॾिहाड़े ते पंहिंजा पुट वठी उठनि ते चढ़ी यमन वञी उन औरत वटि पहुतो। उते जो पहुता त माई त न हुई जहिड़ो शाहनशाह हुजे। उन जा बंगला, उन जूं दरगाहूं, उन जूं कलीसाऊं, हुन जा इबादत खाना, हुन जा मुसाफ़िर खाना, लखे त हुन जा शागिर्द मुरीद खादिम मोत कदहा माण्हू हुन जे ॿाहिरां ख़िदमत गुज़ारी में बीठा आहिनि। इहे वॾा वॾा किला कोट हुन जे दरगाह खे आया पिया आहिनि। हज़रत अब्दुल मुत्तलिब जंहिं महिल उते पहुता आहिनि त हुन जा जेके कारावा कंदार मुंशी वग़ैरह हज़रत अब्दुल मुत्तलिब खे चयो तूं किथां आयो आहे? चई मां मके मां आयो आहियां। छो आयो आहे? अवाजे माईअ खां ताबीर पुछण आयो आहियां। कुछ शर्त आहिनि उहे पूरा कंदे त पोइ तोखे ताबीर माई ॿुधाईंदी, न त न ॿुधाईंदी। हे कहिड़ा शर्त आहिनि? तवजो आहे अलाए न आहे? चई शर्त ही आहे पहिरियां तूं असांजे औरत सां मुलाक़ात कंदे तूं हुनखे जमल हथ मिलाईंदे, सॼो हथ मिलाईंदे त उन औरत जो तोखे हथ चुमणो पवंदो। चई ॿियो शर्त, चई खाॿो हथ तोखे माईअ जे मथे ते रखणो पवंदो। चई टियों शर्त इहो आहे त कुझु न कुझु तोखे नज़रानो रखणो पवंदो। हज़रत अब्दुल मुत्तलिब रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था
पैसा भी रखंदुस का वरी गाल काने न्याणी या मथे ते हथ भी रखंदुस का वरी गाल काने पर उन जो हथ मां को न चुमंदुस इन्हीअ जे करे जो मां पाण क़ौमी सरदार कुरैशन जो रईस आहियां लखे माण्हू मुंहिंजा हथ चुमंदा हल मां हथ को न चुमंदोसांस जेको हथ न चुमंदे त पोइ ताबीर बि कान ॿुधाईंदई कि तव्हां माई सां मूंखे मुलाक़ात त करायो पोइ भली मूंखे ताबीर न ॿुधाए मां साफ़ चवां थो हथ न चुमंदोसांस मां पाण पंहिंजे कबीले जो सरदार आहियां लखे माण्हू मुंहिंजा रोज़ हथ चुमंदा आहिनि खुदा जो कसम हज़रत अब्दुल मुत्तलिब एड़ो सोहणो हो एड़ो सोहणो हो एड़ो सोहणो हो पोड़ो मुड़स हो 95 साल उम्र ही सफेद दस्तार सफेद रीश सफेद कपड़ा सफेद चादर हेकर जेको माण्हू ॾिसंदो हो उहो बीही रहंदो हो जेसीं ताईं अब्दुल मुत्तलिब गायब न थींदो हो बीही पोइ दीदार कंदो हो इन जे करे जो हज़रत अब्दुल मुत्तलिब जी पेशानी में आमना जे लाल जो नूर हो जेड़ो तेड़ो कोन हो जेको ॾिसंदो हो त मस्त थी वेंदो हो हज़रत अब्दुल मुत्तलिब चयो मूंखे माईअ सां मिलायो पोइ भली मूंखे ताबीर न ॿुधाए मुलाक़ात त करायो मजबूर थी करे हज़रत अब्दुल मुत्तलिब खे माईअ जे साम्हूं पेश कयूं खुदा जो कसम सीरत जा किताब लिखनि था जंहिंमहिल माईअ जी हज़रत अब्दुल मुत्तलिब ते नज़र पई त माई उथी बीही रही वेहे न पई चवे पई मुंहिंजे बिस्तरे ते अब्दुल मुत्तलिब खे वेहारियो हुनजा चेला चपाटा जेके मुंशी मीर हा चयोसि तुंहिंजी वरी तुंहिंजे बिस्तरे ते कीअं वेहंदी चई खुदा जो कसम मूं लखे माण्हू ॾिठा आहिनि पर अहिड़ी सूरत मूं ॾिठी कान्हे तव्हां परे थियो हज़रत अब्दुल मुत्तलिब खे पंहिंजे बिस्तरे ते विहारे चवण लॻी ओ सोहणा तोखे हथ चुमण बि माफ़ आ मथे ते रखण बि माफ़ आ ॾोकड़ ॾियण बि तोखे माफ़ आ तूं ख्वाब बयान कर त मां तुंहिंजे ख्वाब जो ताबीर कयां हज़रत अब्दुल मुत्तलिब ख्वाब बयान कयो हाणे तव्हां खां नूर ख़ान जे ॻोठ वारा पुछां थो इहो ख्वाब यादि आहे या ॿीहर ॿुधायां यादि आहे न पहिरा माण्हू तव्हां आहियो जो चओ था यादि आहे मां जिथे बि इहो ख्वाब बयान कंदो माण्हू चवंदो वल वल बयान करो ॿीहर असां को सुणा तव्हांजी माना तव्हांजो दिमाग़ हाज़ुर आहे चओ सुभान अल्लाह हाणे सलात पढ़ो त मां तव्हांखे माईअ वारो ख्वाब ॿुधायां वारी ताबीर ॿुधायां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह हज़रत अब्दुल मुत्तलिब रज़ी अल्लाह ताला नो समूरो ख्वाब बयान कयो माई थी चवे साईं तो ख्वाब तो बयान कयो बस हज़रत अब्दुल मुत्तलिब जो ख्वाब बयान करणो माईअ जो बेहोश थी ज़मीन ते गिरी पवण जंहिं महिल माई बेहोश थी वई ख्वाब जो बयान करणो ऐं बेहोश थी किरण उनजा चेला चपाटा हथ पिया माटनि के पेर पिया माटनि के मथा पिया माटनि के पाणीअ जा छंडा पिया हणनि के कपिड़ा पिसाए हुनजे मथां पुछूं पिया कनि माई काफ़ी देर ताईं बेहोश आहे घणी देर खां पोइ जंहिंमहिल होश में आई त महिल अखियुनि मां लाड़ पिया वहनि अखियुनि मां लुड़क पिया वहनि नार पाणीअ जा पिया वहनि मुंहिंजा दोस्त वरी माई चवण लॻी ओ सोहणा ताबीर ही इहो जेको वण तुंहिंजे घर में उभरियो आहे इहो दुनिया जो वण नाहे इहो इस्लाम जो वण उनमें जेके लखे दारियूं तोखे नज़ार नज़र आया थुल्हा थुल्हा इहे असहाब सगोरा हूंदा नंढड़ियूं दारियूं जेके तोखे नज़र आयूं इहे ताबई सगोरा हूंदा
लखे जेके उन में पन नजर आया उहे दीन के मञण वारा मुसलमान हूंदा। उन्हनि पननि में जेके तोखे लखे लखे गुल नजर आया जेके चमकी रहा हुआ ये उन दीन के मञण वारा आलिम ऐं वली हूंदा। जेके लखे माण्हू न वण खे चिमड़िया बीठा हा ये क़यामत ताईं यानी नूर खान जे ॻोठ वारा भी हूंदा त ॿिया भी हूंदा। ऐं वरी जेके तोखे वरी वण में हथ विझण खां वण मथे थींदो पे वियो तुंहिंजो हथ न पे पहुतो इन जो मतिलब आहे त तोखे इहो नसीब कोन थींदो तोखां इहो बाद में ईंदो तूं जहान छॾे वियो हूंदे उहो दीन जो वण उभरंदो। ऐं जेके लखे माण्हू हुनखे ॿाहिरां फिरी पे बीठा उहे मञण वारा हूंदा पर जेके वढण पे आया तलवारूं कुहाड़ियूं खणी इहे यहूदी हूंदा नसारा हूंदा बदमज़हब बेदीन बिदाती हूंदा। पर जेको नौजवान उन वण जे ॿाहिरां पहरो ॾेई रहियो हो तलवार खणी ॿाहिरां घुमी रहियो हो अब्दुल मुतलिब तुंहिंजो पोटो मोहम्मद मुस्तफा जेको क़यामत ताईं इन वण जी हिफ़ाज़त कंदो तोखे लख मुबारकूं हुजनि जो इहो वण तुंहिंजे घर में उभरंदो। हज़रत अब्दुल मुत्तलिब फरमाए तो भला तू बेहोश छो थी वई नालो ॿुधी बेहोश थी वई ख्वाब ॿुधी बेहोश थी वई किरी पई होश में न पे आई इहो छा हो चवण लगी जमल तो ख्वाब बयान कयो त उन सोहणे मोहम्मद जी सूरत मुंहिंजे अखियुनि जे यादो अची वई जंहिंजो जलवो मां सही न सघियसि जंहिंजे हुस्न खे बर्दाश्त न करे सघियसि। हज़रत अब्दुल मुत्तलिब रज़ी अल्लाह ताला नो ख्वाब जो ताबीर करे वापस मोटी आयो ऐं कुछ अरसे खां पोइ हिदायत जो सिज मोहम्मद उभरियो जंहिं सारे जहान खे रोशन फरमाए छॾियो। हाणे मां तव्हां खां पुछां थो इन सोहणे नबी जो मीलाद मल्हाइजे या न कजे इन जी खुशी कजे या न कजे। कुल बिफज़लिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिक फलयफ़रहू अल्लाह ताला फरमाए थो अल्लाह जे फज़ल अल्लाह जे रहमत मिलण ते खुशीअ जो इज़हार कयो हुव ख़ैरुम मिम्मा यजमऊन इहो जो कुझु बि तव्हां गॾु कयो था उन्ही खां इहो भलो अथव जो मुहम्मद करीम जो उर्स मल्हायो। मां तव्हां खां पुछां तो रोज़े धड़ी खे मञीदा हो या न वलीउल्लाह आहे या न ॼमदे जाम आहे या न उन जी मकतूबात पढ़ो। मकतूबात माना पाण वक्त जा आलम पीसे रोज़े वारे खे ख़त लिखी जवाब घुरंदा हा पाण जवाब लिखी मोकिलींदा हा उहे छाए तालीह ख़त आहिनि जेके दरगाह मुबारक जे लाइब्रेरी ते महफ़ूज़ पिया आहिनि। अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजो नंढो भाउ शागिर्द बि मुंहिंजो आहे भाउ बि मुंहिंजो आहे उन्ही उहे पीर साईं जे ख़तनि ते PhD करे डिग्री हासिल कई आहे। सिंध यूनिवर्सिटी उनखे डॉक्टरी जो सर्टिफिकेट ॾिनो आहे ऐं उन पीर साईं रोज़े वारे जे ख़तनि जे सदके में ख़ुदा ताला उनखे सागड़ जे डिग्री कॉलेज में 19वें ग्रेड में नौकरी नसीब फरमाई आहे। सभई जो सुभान अल्लाह। उन्ही ख़तनि मां हिकिड़ो ख़त आहे जंहिंमें पीर साईं रोज़े वारा फरमाइनि था त हिकिड़े वलीअ खे कंहिंखे सभई चओ भला कंहिंखे हिकिड़े वलीअ खे नबी करीम जो दीदार थियो ख्वाब जी हालत में दिल चयो त जेकर नबी से को मसइलो पुछी वठां खलीफ़े महमूद कड़े वारे चयो आहे त पीर साईं रोज़े धणी लिक कई आहे छा कई आहे लिक कई आहे त हिकिड़े वलीअ खे दीदार थियो खलीफ़ो साहब तो चवे त दीदार ई ख़ुदि रोज़े वारे खे थियो पुछे तो नबी करीम खां या रसूल अल्लाह ख्वाब जी हालत में या रसूल अल्लाह असां तव्हांजो उर्स कंदा आहियूं ॿियो ख़बर कजे या न
पुछण वारो वली हुआ पुछण वारो रोज़ धणी आया को बियो पर आहे पुछण वारो वली जो रोज़ धणी फरमातो त वली पुछो ऐं जवाब ॾियण वारो मुंहिंजो मदीने जो मीर सवाल कहिड़ो आहे अवां जो उर्स कजे या न जवाब ॿुधो नबी से फरमाइनि था मन फरह बिना फरहना जेको असांजो उर्स मल्हाए ख़ुशी मल्हाईंदो आहे मां मुहम्मद उन्हीअ खां ख़ुशि थींदो आहियां हथ मथां खणी चओ सुभान अल्लाह ज़ोर सां चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह महबूबन छा फरमायो त जेको असांजो उर्स कंदो आहे उर्स करे ख़ुशी कंदो आहे मां उन खां ख़ुशि थींदो आहियां अॼु साईं नज़र हुसैन वारो उर्स कयो आहे अब्दुल हमीद वारो उर्स कयो आहे ख़ुशी मल्हाई आहे ऐं हे तव्हां सभु आशिक गॾु थी ख़ुशि थिया हो मुस्तफ़ा तव्हां खां ख़ुशि आहे रुगो उर्स करण वारनि खां न उर्स करण वारनि खां बि ख़ुशि आहे उर्स में अचण वारनि खां बि ख़ुशि आहे तव्हांखे ख़ुशी आहे त मदीने वारो तव्हां खां ख़ुशि आहे इंशाअल्लाह ताला ओड़े जा पाड़े जा जेके बि आया हो जन उर्स कयो जन शामियाना लॻाया जन स्टेज बनाई जन लंगर रधो जेके वरी जमात खे खाराईंदा सभु ख़ुशि हल मदीने वारे साईं जी शाहिदी तो रोज़े धणी रहमतुल्लाह अलैहि जे त जेके महबूब जे उर्स में ख़ुशि हल मुस्तफ़ा तन सभिनी खां ख़ुशि आहे ॿियो छा खपे अदा इहो ई त खपे जे मदीने वारो ख़ुशि आहे त असांजा बेड़ा ई पार अल्लाह ताला तव्हांजी असांजी सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए आख़िर में हिकिड़ो अर्ज़ आहे जे चओ त कयां चवां ईअं न सभई हथ मथे खणी हा कयो हुकुम कयां हुकुम न अर्ज़ इन महबूब जे मीलाद में ख़ुशि करण वारा ख़ुशि थियण वारा अचण वारा मीलाद मल्हाइण वारा मुंहिंजो अर्ज़ अथव त सभई निमाज़ी बणिजी वञो छा चयो बाबा निमाज़ी बणिजी वञो मदीने वारो ॾिसे त सभई मुंहिंजा आशिक उर्स बि कनि था नमाज़ बि पढ़नि था सजदा बि कनि था मस्जिदूं आबाद कनि था अल्लाह जे हुज़ूर में निमाज़ पढ़ंदो रब बि राज़ी त रब जो हबीब बि राज़ी थी पवंदो अवां जो फर्ज़ आहे अवां ते लाज़िम आहे अवां पंहिंजे ॻोठ जूं मस्जिदूं आबाद कयो इंशा अल्लाह ताला अवां ई असां गॾिजी मस्जिदूं आबाद कंदासीं त मदीने वारो राज़ी थी पवंदो इंशा अल्लाह ताला तव्हां ॾुखियो ॾींहुं ॾिसंदो ई कोन को मां दुआ कयां थो जेके उर्स में आया ख़ुदा सभिनि खे मदीने जो दीदार कराईंदो जेके बे औलाद हूंदा तन खे ख़ुदा नरीना औलाद अता फरमाईंदो जेके कर्ज़ी हूंदा ख़ुदा तन जा कर्ज़ माफ़ फरमाईंदो जंहिंजो रिज़्क़ रोज़ी तंग हूंदो ख़ुदा तन खे कुशादा रोज़ी नसीब फरमाईंदो अवां जेके भी मुरादूं खणी आया हो ख़ुदा उर्स जे करे सभिनि जूं मुरादूं पूरियूं फरमाईंदो अल्लाह ताला मुंहिंजी भी हाज़िरी क़बूल फरमाए अवां जी भी हाज़िरी क़बूल